जीअं सिंध जीअं तव्हांजी ऐं असांजी हक़ परस्त जदोजहद साथियो, मूंखे इंतिहाई ख़ुशी थी आहे त तव्हां जहिड़ा ही नौजवान घरनि मां निकिरी आया ऐं टार्च लाइटूं खयूं। कल्ह न परी असीं गॾिजाणी कईसीं ऐं इहो पैगाम पे ॾिनोसीं त नौजवान पाण मुरादो अचनि। असीं कारी साहब सां इहा ॻाल्हि ॿोल कईसीं त असीं सियासी पार्टियूं पंहिंजा कारकुन मुसलसल पिया आणियूं ऐं 3 ॾींहं मुसलसल जदोजहद पई हले। अॼु तव्हांजो इहो जोश ऐं जज़्बो ऐं हीउ वलवलो ॾिसी करे बकौल शाइर, बकौल उर्दू शाइर, ये सीना चीर के देखो, ये सीना चीर के देखो, जाग रहा है नया सवेरा। तव्हां नौजवाननि जे दिलनि में इहो सवेरो आहे। हीअ जेका लाइट ॿरे थी, ये तव्हांजे नौजवाननि जे दिलनि में इहो सवेरो आहे। ये सीना चीर के देखो, जाग रहा है नया सवेरा। ढलता दिन मजबूर सही, चढ़ता सूरज मजबूर नहीं। रात के राही थक मत जाना, सुबह की मंजिल दूर नहीं। असीं समझूं था ही जेका मंजिल आहे अमन जी, उहा परे कोन्हे, उहा असांजे वेझे आहे। जेकॾहिं ही कातिल ऐं फासिक रियासत असांजे माण्हुनि खे सरेआम क़त्ल थी करे, असांजे माण्हुनि खे सरेआम भत्तो थी घुरे, त असीं सम्झूं था त इहो भत्तो हेठां जे SHO खां वठी करे मथां सियासतदाननि जे भेणनि ही फरियाल टालपुर ताईं ऐं ज़रदारी ताईं इहो भत्तो थो वञे। असीं सम्झूं था त पाकिस्तान जी नंबर 1 एजेंसी ISI उहा छा पई करे, सॼे दुनिया जी नंबर 1 एजेंसी ISI छा पई करे। इहे धाड़ियल कहिड़े खेत जा भला मूली आहिनि जेके ISI खां कोन पिया लभनि, MI खां कोन पिया लभनि, हीअ ॻुझनि इदारनि खां कोन पिया लभनि। असां इहो सवाल था पुछा कयूं ऐं इन्हनि जो ई कमु आहे। असांजे आइन में इहो लिखियलु आहे त उहे ई असांखे तहफ़ुज़ ॾींदा। हीअ रियासत यकीनी बणाईंदी असांजे हर शहरी खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ। ऐं इहो वाज़े आहे, असीं इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त हिकिड़ी कबीलनि जी वेड़ कढ़ाई पई वञे। हिकिड़ा कबीला जेके मथां बुगटी कबीलो अची करे उन्हनि खे गुम कयो थो वञे ऐं भत्तो घुरियो थो वञे। मूंखे ख़बर आहे त बलोचिस्तान जे बलोचनि जी ऐं सिंध में रहंदड़ सिंधियुनि जी हिकिड़ो झेड़ो करायो थो वञे त हितां जी ज़मीनूं कचे जुगुर कयूं वञनि। असीं बाशहूर आहियूं, असीं समझदार आहियूं, असीं सम्झूं था हर ॻाल्हि खे, हर चाल खे, हर मुसीबत खे सम्झूं था। तंहिंजे करे असीं बलोच बि आहियूं, असांजे ज़मीर ऐं ख़मीर बलोच बि आहे ऐं सिंधी बि आहे। मां चुक के बलोचानी, मां हाकिम ओ मुल्कानी, मां बुल्लड़ो शेरानी, मां चुक के बलोचानी। असां बलोचनि जा ॿार आहियूं, असीं ख़ौफ़ज़दा थियण वारनि मां न आहियूं। असीं हिते पंहिंजे ज़मीर ऐं ख़मीर, असांखे भले तव्हीं मारे छॾियो, असीं हिते ई हूंदासीं, हिते ई दफ़न थींदासीं, असीं हिते ई रहंदासीं। तव्हीं 1000 भक्तनि जी पर्चियूं मोकिलियो, 1000 माण्हू मारायो, असीं हिते ई हूंदासीं, हिते ई जदोजहद कंदासीं। ओ कातिल तोसां ढेड़ो आ, ओ राज़न तोसां ढेड़ो आ, इन शहर इन ख़ातिर ढेड़ो आ। मुंहिंजे ख़्याल में टाइम तमामु घणो थी चुको आहे। असांजी ॿियनि दोस्तनि खे बि तक़रीर कराइणो आहे। तव्हां मूंसां गॾु थी करे हिननि नारनि जो जवाबु ॾियो ऐं भरपूर जवाबु ॾियो। ही दहशतगर्दी बंद कयो, ही दहशतगर्दी बंद कयो, ही गुंडागर्दी बंद कयो, ही गुंडागर्दी बंद कयो, ही भत्ताखोरी बंद कयो, ही भत्ताखोरी बंद कयो, ही भत्ताखोरी बंद कयो, ही पुलिस गर्दी बंद कयो, ही पुलिस गर्दी बंद कयो। जीए सिंध साथियों।